अॼु असांजो सेगमेंट आहे अॼु जी मुलाक़ात ऐं अॼु जी मुलाक़ात में जेको असांजो महिमान आहे उन महिमान खे न सिर्फ़ु सिंध पर सिंध खां ॿाहिरि दुनिया जे कुंड कुश में वेठल सिंधी लाज़मी तौरु सुञाणंदा आहिनि। ऐं अॼु जेको असांजो महिमान आहे उहो सिंध जो लीजेंड आर्टिस्ट आहे, पाण जेतिरो हसीन ऐं ख़ूबसूरत ॻाइणो आहे, गुलूकार आहे, ओतिरो ई पुख़्तो ऐं सगारो उनजो अंदाज़ आहे गायकी में। ऐं उनजो ख़ानदानी पस मंज़र बि गायकीअ में पंहिंजो वटि पाण आहे। ऐं सिंध जे संजीदा जेको फ़नकार आहिनि, गुलूकार आहिनि, उन्हनि जे हल्के में उनजो हिकिड़ो सुठो मुक़ाम आहे। अचो त तव्हां बग़ैर टाइम ज़ाया करण जे मां तव्हांखे मुलाक़ात करायां सिंध जे लीजेंड आर्टिस्ट गुलूकार जनाब ताबिर हुसैन साहिब। साईं अस्सलाम वालेकुम। ताबिर हुसैन कीअं आहियो? ठीकु आहियो? सभ खां पहिरीं त तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां वक़्तु कढी असांजे स्टूडियो में आया आहियो। अॼु जेका सिंधी मौसीक़ी आहे ऐं जॾहिं असां बाग़े ॾांहुं वञूं था पिया, ॾिसूं था पिया त जंहिं दौर में तव्हां सुपरस्टार म्यूज़िक हींअर बि तव्हां सुपरस्टार आहियो, पर तव्हांजी नौजवानीअ जो उहो दौर जॾहिं तव्हां सुपरस्टार थी उभरियो ऐं टीवीअ जी उन दौर खे लाज़वाब दौर में चऊं था, जॾहिं नाटक रंग हलंदा हुआ त उन दौर में आवाज़ जो जेको प्लेबैक सिंगिंग वारो अंदाज़ हो, आवाज़ हो, उहो उन नाटक रंग जी कामयाबी जी ज़मानत तसवुरु थींदो हुई। असां हुनजा पाण शाइर बि आहियूं जेके असांजा नाज़रीन ॾिसनि था पिया, यकीनन उहो माज़ीअ में कोई हलिया विया हूंदा त उन्हनि खे असांजो उहो अंदाज़ बि वणियो हूंदो। हाणे पहिरियों सुवाल तव्हां खां इहो आहे ताबिर साहिबु त अॼु जी मौसीक़ी किथे बीठी आहे ऐं जंहिं दौर में तव्हां स्टार्ट वरितो कयो उन दौर जी म्यूज़िक में ऐं अॼु जे म्यूज़िक ट्रेंड्स में कहिड़ो फ़र्क़ु आहे? असल में पंहिंजो सतार पहिरीं जेका म्यूज़िक ॿुधी वेंदी हुई त हिकिड़ो अच्छा वक़्त जे हिसाब खां जेको आहे न इहो म्यूज़िक हलंदो आहे। थधो टाइम हो त थधी म्यूज़िक ॿुधी, थोरो दौर तेज़ थी वियो, ओॾी महिल जेका शाइरी असांखे मिलंदी, जेको म्यूज़िक डायरेक्टर ठाहे ॾींदो असां उहो ॻाईंदा हुआसीं ऐं हिकु दफ़ो ॿिनि ॿिए दफ़ा बंदि थी वेंदी। ॿियो तव्हां ॻाल्हि कई ड्रामनि जी, सो स्टार्ट कई पंहिंजो कुनी किनारा खां, दुनिया छा आहे को कुन आहे, उनजी कंपोज़िशन मुंहिंजे वालिद साहब कई, मूसीक़ार ग़ुलाम अली ऐं जो प्रोड्यूसर हो मंज़ूर मक़सीद साहब, उहो हिट थियो। उन खां पोइ मिटी जा माण्हू मंज़ूर ख़ुर्शी साहब जो पंहिंजो ड्रामो हो, कंपोज़िशन फ़तेह अली जी हुई, जैसा दिली लॻी तंहिंखां तार थियणु, उहो छा लाइ बहारुनि में अॼु बूढ़े बिननि लाइ अमर जलील साहब, ऐं जैसा दिली लॻी तंहिंखां तार थियणु पंहिंजो ज़मा शाह साहब, पोइ वरी कॾहिं थींदा मेला वफ़ा जा हो साईं, ऐं मोर ॾाणा मोर जीअणो थो पवे। असल में ओॾी महिल जेका ॿुधण वारा हीअं बि आहिनि, इहा ॻाल्हि न आहे, पर हिकिड़ी किताबी ॿोली में छो त किताब में जेका शाइरी हूंदी आहे अमूमन घणो करे पढ़ी वेंदी आहे। इहो कमाल म्यूज़िक डायरेक्टर हुजे जेको हुनखे सुठी म्यूज़िक ॾेई हुनखे गाननि खे हलाए थी। उहो दौर चेंज थियो, वरी हिकिड़ो गेप अची वियो, कैस्टन वारो दौर शुरू थी वियो, छो त कैस्टन में जेको शाइरी हलंदी उहो ज़ाहिर ॻाल्हि आहे आम माण्हू खे ॿुधण वारी शाइरी हूंदी हुई। ख़ैर हाणे म्यूज़िक में अची वई जिदत। मां इहो नथो चाहियां त जिदत सां गॾु तव्हां पोइट्री तव्हांजी पुख़्ती थियणु खपे, जेका फैमिली ॿुधी वञे, जेका पाइदार हुजे, मयार हुजे, जंहिंमें असांजी सिंधी ॿोली नज़र अचे, जंहिंमें असांजी सकाफ़त, असांजी ॿोली जो वज़न नज़र अचे, सिंध धरती नज़र अचे। ऐं जेके ॿिया शाइर आहिनि सुठा, सभु सुठा, मां नथो चाहियां, हर पंहिंजी माण्हू चॉइस जे हिसाब सां पंहिंजो उनखे अडॉप्ट करे थो। मूंखे शुरू खां ई पंहिंजो जेके शाइर वणिया मूंखे पंहिंजो उस्ताद बुखारी, अयाज़ गुल ऐं पंहिंजो शमशेर हैदरी साहब, मदोश साहब, सिर लॻे सोने सजण साईं मदोश, साम्हूं सजण हुजे, नज़र में नज़र हुजे, पोइ आख़िरी जेको साईं जो आइटम हो जेको अलाह साईं जी जन्नत नसीब करे, मैं ते लाइ क्या थी असां जंहिं वेले ते ॾाथी। पोइ ईअं मूं जॾहिं ॿुड़ी जलायो मुंहिंजो आयो, वरी हिकिड़ो दौर वरी ॿियो शुरू थियो, विच में गेप अची वियो इमदाद हुसैन साहब जो। उन खां पोइ पंहिंजो बाबा जी कंपोज़िशन फिल्म शाहिर फिरोज़ जो राहत मिले थी दर्द में, मां प्यार था सबके, मोहम्मद यूसुफ साहब, लाशारी साहब खे। सो इहो हिकिड़ो गानो ओॾी महिल ॿुधण वारा हीअं बि आहिनि। मां इहो कयो आहे त जेका शाइरी वठी कंपोज़िशन करे वक़्त जे हिसाब सां नई जनरेशन जेका हुनखे उहो फास्ट म्यूज़िक वणे थी, भले तव्हां फास्ट हलो पर शाइरी जे मयार खे तव्हां जेको ख़राबु न कयो, सुठी शाइरी वठो। ऐं नालो शाइरी जो
उनखे सुठी कंपोज़िशन ॾियो मेलोडी बुनियाद हुजे इंशाअल्लाह ताला तव्हांजी शयूं हिट थींदियूं तव्हांखे। अच्छा दादा मां तव्हांखे हिकिड़ी कम जी ॻाल्हि ॿुधायां त हीउ जेको वक़्तु हले थो पियो हुन में ज़ाहिर म्यूज़िक जी दुनिया में हिकिड़ी इनोवेशन अचे थी पई ऐं कुझु अहिड़ा फनकार या आर्टिस्ट आहिनि जेके संजीदा क़िस्म जे हल्के सां तालुक़ रखनि था पर वक़्त सां गॾो गॾु उन्हनि पंहिंजो पाण खे तब्दील कयो आहे पंहिंजे अंदाज़ खे तब्दील कयो अथऊं पंहिंजी शाइरीअ जे अंदाज़ खे तब्दील कयो अथऊं गायकी जे अंदाज़ खे तब्दील कयो अथऊं या उन्हनि थोरी पंहिंजो पाण में इनोवेशन आंदी आहे ऐं असांजे तामीर हुसैन साहिब जो शुमार अहिड़नि आर्टिस्टनि में थिए थो। हाणे ॿी अहम ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे त तामीर साहिब तव्हां जेकॾहिं हुन ॻाल्हि खे फील कंदा हूंदव एज़ आर्टिस्ट त अॼु जेको असली मूसीकार आहे या असली जेको आर्टिस्ट आहे गुलकार आहे उहो किथे न किथे ईअं लॻे थो पियो त नज़रअंदाज़ थिए थो ईअं लॻे थो त म्यूज़िक जी दुनिया में कुझु अहिड़ा नवां माण्हू घिरी आया आहिनि जिन खे न त राग जी ख़बर आहे न राग जो इल्मु आहे न उन्हनि वटि सुर आहे न उन्हनि वटि सुर जो भरम आहे न उन्हनि वटि को शाइरी जो भरम आहे त आख़िर इहो छाजे करे कुझु माण्हू तव्हांजा ॾाढो गुज़रंदा हूंदा त जेको ओचितो उभरी था अचनि पिया हाईलाइट थियनि था छा इहो व्यूअर जो ॿुधंदड़ जो क़सूर आहे या असांजे बदिलजंदड़ सिचुएशन जो क़सूर आहे असल में जेके ॿुधण वारा ॾिसण वारा हुनजो क़सूर न आहे जेको तव्हां मीडिया ते ॾिठो उनखे ॿुधंदा के उनखे एक्सेप्ट कंदा के कोन एक्सेप्ट कंदा ज़ाहिर ॻाल्हि आहे जेके संजीदा म्यूज़िक ॿुधण वारा आहिनि जेके ग़ज़ल गीत मूंखे ज़ाती तौर ते जेका म्यूज़िक जी सिंफ पसंदि आहे मूंखे उहा ग़ज़ल गीत पसंदि आहे मूंखे डिस्को भी वणंदो आहे जीअं मूसीकार गुलामी साहब खां कंहिं पुछो त गुलामी साहब आप डिस्को के बारे में क्या कहेंगे लेकिन डिस्को भी अगर बंदा गाए तो सुर में गाए मां डिस्को भी गायो आहे सुठी पोइट्री वठी जीअं फास्ट गानो मूं ॻायो साम्हूं सजणो हुजे नज़र में नज़र हुजे अहिड़ा खोड़ गाना मूं कया आहिनि इंशाअल्लाह ताला वरी मां हींअर पंहिंजो अहमद सोलंकी अभी मां पोइट्री ॻाई आहे नादान मोहब्बत आहे अॼु राति क़यामत आहे सतार भाई जे साम्हूं पंहिंजो इंशाअल्लाह ताला अॼु जेकी पोइट्री आहे मूं वटि पई आहे सो हिकिड़ो सिलसिलो ठहे कोन्हे पियो चैनल्स जे लाइ उहो रिस्पॉन्स न आहे फनकारनि खे सो फनकार उते रुकी वञे जेके कमु करण वारा आहिनि पर जेके मम्मी पप्पा डैडी ग्रुप आहे जिन वटि पैसो आहे उहो पंहिंजो स्टूडियो ठाहे वेठा आहिनि पाण ई म्यूज़िक डायरेक्टर आहे पाण ई शाइर आहे पाण ई ॻाइणो आहे पाण ई मॉडल आहे और हुनजी पसंदि नथो हले त छोकिरी बि थी वञे मॉडल। अच्छा हा बिल्कुलु सही था चओ पिया त लतीफ़ साईं जो शेर आहे त उन्हनि अखरनि ते वेठा चिप चढ़ी या हिकिड़ो शेर आहे त अॻियो काओ कच माणकनि मोट थी त कच हले थो ऐं असुल हीरोज़ जेके आहिनि असांजा उहे किथे न किथे पसे पर्दा हलिया था रविश जे करे। अच्छा हाणे तव्हां छा था सम्झो पिया त दुनिया जी जेकी बदिलंदी सिचुएशन आहे उन में ज़ाहिर आहे हिकिड़ो नौजवान तबिको वरी पैदा थियो आहे न हाणे अॼु जो नौजवान भला पुराणे ट्रेंड वारी म्यूज़िक छो ॿुधे सवाल इहो पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे त बदिलजंदड़ ट्रेंड सां गॾु असांजे जेको संजीदा आर्टिस्ट आहे जंहिंखे तव्हां बि चओ था पिया उनखे कहिड़ी हिकमत अमली सां अॻिते अचणु खपे इहो थोरो असांजे नाज़रीन खे मां तव्हांखे ॿुधायां त पुराणी जेका पोइट्री पुराणी मेलोडी वठे तव्हां अॼुकल्ह जी जेका जदीद म्यूज़िक आहे उन सां गॾु तव्हां उनखे सिंगारे छॾियो गाने खे खोड़ अहिड़ा गाना आहिनि मसइलनि मां तव्हांखे ॿुधायां त जीअं पंहिंजो शमल अली जो गानो आहे जीअं पंहिंजो साकू यार मना असल में इहो गानो शमल अली जो आहे पर हीअ जॾहिं साम्हूं ॻायो मार्बल गॾु ॻायो त हुनखे जदीद पंहिंजो हुनखे फास्ट करे म्यूज़िक खे चेंज करे हुनखे उहो हिकु गानो थी वियो हर माण्हू ॻाइण में मैडम आपदा वटि जदीद पुराणा गाना आहिनि जेके ॻाया आहिनि अॼु उनखे रिलीज़ करे हलाइनि पिया हुनखे त तव्हां जदीद म्यूज़िक सां गॾु पुराणी मेलोडी तव्हां विझंदव त हिकिड़ो बहितरीनु शइ निकिरंदी ॿाहिरि ऐं नई जनरेशन खे ख़बर पवंदी त हीअ असांजी पुराणी म्यूज़िक आहे असांजी जंहिंमें मोहम्मद जिमन साहब आहे जी ज़रीन आहे अलन फ़कीर आहे मोहम्मद यूसुफ साहब आहे खोड़ असांजा मंजूर सखाणी साहब आहिनि ॿिया जेके असांजा लेजेंड आहिनि असांजा पंहिंजो जीवड़ी बाई आहे माए भाॼी जा गाना आहिनि उहो ॾिसो अॼु हिट थियनि पिया। अच्छा मतिलबु ईअं खणी चइजे त जेकॾहिं हुनखे रिमिक्स करे नए अंदाज़ सां साॻियो ई जेको फोक विज़डम आहे शाइरी में लोक शाइरी आहे ऐं संजीदा शाइरी आहे उनखे जेकॾहिं नए सिर तरतीब ॾिजे नए अंदाज़ सां ॻाइजे नओं साधन सां ॻाइजे त उहा हिट वञे थी माना ईअं तव्हां चओ पिया बिल्कुलु जीअं मूं हिनजो जेको क्रेडिट सॼो मुंहिंजो बहितरीनु दोस्त आहे मुंहिंजो तमामु शुरू जे ॾींहंनि जो जॾहिं मुंहिंजी मुलाक़ात थी कैसर खान खां 86 में सो ओॾी महिल कैसर मूंखे चयो त यार हीअ ॻाल्हि आहे 2000 जी मूंखे चयो मां गानो कया थो स्पॉन्सर कया थो बाबा जो राहत मिली थी तर्ज में उनखे प्रोग्राम ॿुधो मूंखां सो उनखे कयो हुन में हिकिड़ी आला छोकिरी मूंखे नालो यादि नथो अचे मॉडल हुन उहा आहे सर उहो स्पॉन्सर न थियो पोइ कैसर खे राहत मिली थी तर्ज में
रिमिक्स करे नई कंपोजिशन सां उनजी अरेंजमेंट अख्तर अल्लाह ते था कई ऐं उहो गानो तव्हांजे साम्हूं आहे। अॼु बि उहो गानो ॿुधूं था जीअं 1966 में गानो रिलीज़ थियो त 2003 में जॾहिं उहो हलियो आहे अॼु ताईं उहो गानो केतिरनि जे बेस्ट गाननि में शुमार थिए थो। नई म्यूज़िक सां गॾु राहत मिले थी तमिल साहब इंटरव्यू जे ॿिए फेस में तव्हांजा सभु यादगार जेके गाना आहिनि उनजा थोरा थोरा क्लिप्स असां ज़रूरु ॿुधंदासीं छाकाणि त असांजा नाज़रीन तव्हांखे ॿुधी रहिया आहिनि हंसरी जा नाज़रीन। तव्हां एज़ अ आर्टिस्ट सिंध जे माण्हुनि खे कहिड़ो पैगाम ॾींदो पंहिंजे हिन ॻाल्हि ॿोल जे नतीजे में सिंध जा माण्हू म्यूज़िक ॿुधण जे हवाले सां कहिड़ी हिकमत अमली सां ॿुधनि ऐं तव्हां एज़ अ आर्टिस्ट सिंध जे माण्हुनि खे कहिड़ो पैगाम ॾींदो? उन खां पहिरीं जेको कमु आहे इहो आहे फ़नकारनि जो त जेको शाइर ॾींदो छो त शाइर ज़ाहिर ॻाल्हि आहे उनखे जेका शइ मिले थी त अॼुकल्ह जेके शाइर बि सिंगर थी विया आहिनि मां हिन जे ख़िलाफ़ु न आहियां ऐं नवां ईंदा त पुराणा थींदा। ॻाल्हि इहा आहे त जेसिताईं सिंगर पाण मयार खे ॾिसी शाइरी पोइट्री छो त असांखे दुनिया खे ॿुधाइणो आहे त वल्गर शाइरी असांजे कल्चर जो सोना आहे। असां हिकिड़ी अदब क़ौम आहियूं ऐं सिंधी क़ौम हिकिड़ो 5000 साल खां वधीक हुनजो पंहिंजो वसी पसमंज़र आहे ऐं असांजो कल्चर रिच कल्चर आहे असांजो ऐं ख़ूबसूरत रंगीन कल्चर आहे असांजो। पर कुझु मुफ़ाद परस्तनि जेको आहे जेके कंपनियूं आहिनि जिन पंहिंजो इंडियन मां त उन्हनि जे ख़िलाफ़ु न आहे। लता जी बि असांजी पाकिस्तान ट्यूनियूं ॻाइबा आहिनि किशोर कुमार बि ॻाइबा आहिनि इहा ॻाल्हि न आहे शाइरी जे मां ख़िलाफ़ु आहियां जेको थिए थी उहो तव्हां पंहिंजे घर में नथा ॿुधी सघो। हाणे जीअं हिकिड़े चैनल ते गानो हलियो आशिक़ मजबूर आहे हिकिड़ो दफ़ा हले न कोन हिट थिया मुसलसल ॾेखारे अच्छा माण्हुनि खे ॿुधो एज़ अ एंटरटेन जे ज़रिए खां पोइट्री ॾांहुं ध्यानु कोन हो लफ़्ज़ सिर्फ़ु आशिक़ मजबूर। अॼु खां पोइ ॾिसो ग़ुलाम हुसैन इमरानी जो सां प्यारु करे थो सुठो माण्हू आहे पर कोन्हे मतिलबु कोन्हे हिन गाने खां पोइ नज़र नथो अचे। हाणे नवां क़िस्म जा मां नज़र थिया आहिनि त नलके जे हेठां वञा थो नलको तोखां भलो आहे भई मंजूर सखराणी हयात वेठो आहे उनजा गाना तव्हां ॻायो था त ख़ुदा जे वास्ते सुठो करे ॻायो ख़राबु त लॻे गाननि खे। उस्ताद बुखारी जी बहितरीन पोइट्री जेके मंजूर सखराणी ॻाइनि मुंहिंजो मोहम्मद यूसुफ साहब खां पोइ आइडियल मुंहिंजो को आहे उन खां पोइ मूंखे मंजूर सखराणी ॾाढो वणे थो। उन खां पोइ हिकिड़ो दौरु वरी शुरू थियो शमन अली जो शमन बि सुठा गाना ॻाया मूंखे इहो लेटेस्ट जेको गानो हुनजो आहे उहो त खोड़ गाना ॻाया पंहिंजो दर्द दिल यार आहे जंहिंखे बुखाए थो तंहिंजे अरशद में चयो त मुंहिंजो गानो ग़लति आहे गानो हुनजो आहे। हसी ज़िंदगी ईअं गुज़री वई ख़्वाब हो या का ख़बर ई न पई शमन सुठी पोइट्री ॻाइनि पर माण्हू एडॉप्ट नथा कनि। नाज़रीन असां वटि सिंध जो लीजेंड आर्टिस्ट तामिर हुसैन मौजूदु आहे। इंटरव्यू जो ही पहिरियों फेज़ असां हिते कलानी ते पहुचायूं था ऐं ॿिए मरहले में ॿी क़िस्त में ॿी एपिसोड में असां तामिर हुसैन साहिब खां उनजे पसंदि जा जेके बि गाना आहिनि उहे ज़रूरु ॿुधंदासीं ऐं अव्हांखे ॿुधाईंदासीं ऐं तेसीं ताईं हिन एपिसोड में मोकिलाणी आहे वरी नई एपिसोड में तामिर हुसैन साहिब सां असां वरी